जाम नवाज़ अली नवाबाद शहर में सियासी सरगर्मियों उरूज ते सांगड़ तक NA 209 ऐं PS 42 PP उम्मीदवारनि शाज़िया तमरी ऐं जाम शबीर अली खान शानदार रैली जी सूरत में नवाबाद पहुता, जिते इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह ऐं दुआ घुरी वई। बाद में PP अगवान अवामी मेल के खिताब कंदे PP अगवान जाम शबीर चयो त मुंहिंजे मरहूम भाउ जाम मदद अली खान सियासत जो आगाज़ यूनियन काउंसिल नवाबाद मां कयो हो ऐं हिन शहर ऐं आसपास में रहंदड़ बिरादरियूं मुंहिंजो राज भाग आहे। असांजो जीअण मरण गॾु आहे। नवाबाद वासियुनि हमेशह असांजो भरपूर साथ ॾिनो आहे। असां कामयाब थी ख़िदमत कंदासीं। इन मौके ते शाज़िया मरी चयो त नवाबाद शहर मुंहिंजे लाइ ख़ासि अहमियत रखे थो। हिन शहर जे जियालनि ॾुखे वक़्त में क़ुर्बानी ॾिनियूं, हमेशह तक ते बीठल PP उम्मीदवारनि खे वॾी लीड सां कामयाब कराइनि था। हुन वधीक चयो त अॼु नवाबाद जे जियालनि वर्करनि साबित करे छॾियो त 8 फरवरी तीर जी जीत जो ॾींहुं आहे ऐं इंशाअल्लाह मुल्क पाकिस्तान जे वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ई अवाम जी ख़िदमत कंदो। इन मौके ते जाम शहबाज अली खान PP अगवान, रईस हामिद खान लस्कानी, रईस अकबर खान मरी, जाम ज़हीर अली खान, वॾेरो ग़ुलाम रसूल वसाण समेत वॾे अंग में जियाल ऐं वर्कर मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।